नाज़रीन त ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो टीम ते मुबैना हमले जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर IG सिंध खे वाक़े जी जांच करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे वधीक ॿुधाईंदा रहूं त वॾे वज़ीर चयो आहे त पोलियो टीमुनि सां कंहिं बि क़िस्म जी बदतमीज़ी बर्दाश्त न कई वेंदी। हर सूरत में पोलियो जो ख़ात्मो चाहियूं था। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा रहूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची खां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो टीम ते मुबैना हमले जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर IG सिंध खे वाक़े जी जांच करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी आहे। वॾे वज़ीर चयो आहे त पोलियो टीमुनि सां कंहिं बि क़िस्म जी बदतमीज़ी बर्दाश्त न कई वेंदी। हर सूरत में पोलियो जो ख़ात्मो चाहियूं था। ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा रहूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो टीम ते मुबैना हमले जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर IG सिंध खे वाक़े जी जांच करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी आहे। वॾे वज़ीर चयो आहे त पोलियो टीमुनि सां कंहिं बि क़िस्म जी बदतमीज़ी बर्दाश्त न कई वेंदी। हर सूरत में पोलियो जो ख़ात्मो चाहियूं था। वाक़े की जांच करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वॾे वज़ीर जी IG सिंध खे इहा हिदायत कई वई आहे।